बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नाज़रीन, एक नई वीडियो साण करे अवां जो पंहिंजो मेज़बान कादिर बख्श कल्होड़ो अवां जे ख़िदमतुनि में हाज़िर आहे। उम्मीद करियूं था त तव्हां बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, चाक ऐं चङा भला हूंदा। असांजी दुआ आहे त अल्लाह पाक अवां खे सदा सलामत रखे। दोस्तों, अॼोकी इन वीडियो में हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा जिहाद मुतल्लिक़ फ़ैसला पेश कंदासीं। उम्मीद कजे थी त वीडियो खे मुकमिल ॾिसंदव ऐं पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर ज़रूरु कंदव त जीअं उन्हनि जी ॼाण में इज़ाफ़े थियण सां गॾोगॾु उन्हनि जो बि ईमान ताज़ो थिए। नाज़रीन, ग़ज़वे बद्र में अल्लाह ताला मुसलमाननि खे फ़तह नसीब फ़रमाई। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुकुम फ़रमायो त दुश्मननि जो जेको बि माल जंहिंखे हथ लॻे उहो जमो कराए। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे फ़रमान मुताबिक़ हर मुसलमान खे जेको बि काफ़रनि जो माल हथ लॻो उहो माल हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि जमो करायो। मगर माल गनीमत जी विरासत बाबति मुसलमान मुजाहिदनि जे विच में इख़्तिलाफ़ पैदा थी विया। उन्हनि में टे वॾा ग्रोह हुआ जिन मंझां हर हिक जी राय मुख़्तलिफ़ हुई। कुझु माण्हुनि जो इहो रायो हो त जेकी माल उन्हनि गॾु कयो आहे उहो उन्हनि खे ॾिनो वञे। इन ई मुतालबे खे वज़न वारो बणाइण जे लाइ हुननि ही दलील पेश कयो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो हो त माल गनीमत जेतिरे क़दुरु जंहिंखे बि मिले उहो उन्हीअ जो आहे। ॿियो ग्रोह उन्हनि माण्हुनि जो हो जेकी काफ़रनि खे क़ैद करण में मसरूफ़ हुआ। उन्हनि जो चवणु हो त जेकॾहिं असीं काफ़रनि खे क़ैद न करियूं हा त माल गनीमत हथ न अची सघे हा। इन्हीअ करे उन्हीअ जे मथां असांजो वधीक हक़ आहे। टियों ग्रोह उन्हनि माण्हुनि जो हो जेकी दुश्मन जी यलगार जे ख़ौफ़ खां पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिफ़ाज़त करे रहिया हुआ। उन्हनि जो ख़्यालु हो त माल गनीमत जे मथां सभ खां वधीक हक़ हुननि जो आहे। उन्हनि ग्रोहनि जे दावा पेश करण जे सबबि उन्हनि में सख़्तु इख़्तिलाफ़ पैदा थिया ऐं नौबत सख़्तु कलामीअ ताईं पहुती। इहा हालत ॾिसी रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह जे हुकुम सां उन्हीअ समूरे माल गनीमत खे गॾु करण जे लाइ फ़रमान जारी कयो ऐं अल्लाह ताला जे हुकुम मुताबिक़ तक़सीम फ़रमायो। हिजरत खां बाद जॾहिं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने पाक ॾांहुं तशरीफ़ खणी आया तॾहिं मदीने जे बचाव जे लाइ मदीने जे यहूदियुनि सां हिकु मुआहिदो कयो वियो जेको तारीख़ में मीसाक़े मदीना जे नाले सां मशहूरु आहे। इहो मुआहिदो हिन तरह सां हो। नंबर 1, जेकॾहिं काई ॿाहिरीं ताक़त मदीने जे मथां हमिलो करे त यहूदी मुसलमाननि सां गॾिजी मदीने जो दिफ़ा कंदा। नंबर 2, ॿाहिरीं जंग जे ख़र्चनि में मुसलमाननि सां गॾु हूंदा। नंबर 3, मके जे कुरैशनि सां को बि तालुक़ न रखंदा। नंबर 4, मज़हबी रवादारीअ खां कमु वठंदा। नाज़रीन, जॾहिं ग़ज़वे बद्र जो वाक़ियो पेश आयो त यहूदियुनि उन मुआहिदे जी भञकड़ी कई, मुसलमाननि जो साथ बिल्कुलु कोन ॾिनो। लेकिन अल्लाह ताला मुसलमाननि खे फ़तह अता फ़रमाई। तंहिंखां पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन गद्दार फ़ौज जे मुतल्लिक़ ही फ़रमान जारी कया। ग़ज़वे बद्र खां पोइ हिकु मुसलमान अंसारी औरत पंहिंजो कुझु सामान विकिणण जे लाइ बनू क़ैनुक़ा जे बाज़ार में आई। पंहिंजो सामान विकिणी हिकु सोनारे जे दुकान ते वेही त यहूदियुनि उन्हीअ मुसलमान औरत जी बेहुरमती करण जी कोशिश कई। इहो ॾिसी उन्हीअ औरत वावेला कई, दाहूं ऐं कूकूं कयूं त पोइ हिकु मुसलमान डोड़ंदो आयो ऐं पोइ सोनारे जो कमु पूरो करे छॾियईं, जंहिं ते यहूदियुनि वरी उन्हीअ मुसलमान खे शहीद करे छॾियो। जॾहिं इन वाक़े जो इतला हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मिलियो त पोइ यकदम बनू क़ैनुक़ा जे बाज़ार में आया ऐं बनू क़ैनुक़ा वारनि खे गॾु करे इरशाद फ़रमायूं त ऐ यहूदियो, ख़ुदा ताला खां डिॼो, किथे तव्हांजो हशर बि अहिड़ो न थिए जहिड़ो कुरैश जो थियो आहे। इस्लाम क़बूल करियो। आउं अल्लाह जो मोकिलियल आख़िरी नबी आहियां जंहिंजो ज़िक्र तव्हांजे किताबनि में बि थियल आहे। मगर यहूदियुनि ते इन्हीअ तक़रीर जो को बि असरु न थियो ऐं तकबुर मंझां वॾे वाक़े चयाऊं त ऐ मुहम्मद, तूं असांजी क़ौम मथां क़यास करे रहियो आहीं। इन ई वहम में न रहिजांइ। तुंहिंजो मुक़ाबिलो उन्हनि माण्हुनि सां हो जेके जंगी फ़न खां बिल्कुलु वाक़िफ़ न हुआ ऐं तव्हां उन्हनि खे ज़ेरदस्त कयो आहे। ख़ुदा जो कसम, जेकॾहिं तव्हांजो वास्तो असां सां पियो त तव्हांखे पतो पइजी वेंदो त लड़ाई कीअं थींदी आहे ऐं मर्द कीअं हूंदा आहिनि। बनू क़ैनुक़ा यहूदियुनि जो पहिरियों क़बीलो हो जंहिं मुआहिदे जी भञकड़ी कई हुई त पोइ अल्लाह ताला जो फ़रमान नाज़ुल थियो त जेकॾहिं तोखे कंहिं क़ौम जी ख़यानत जो अंदेशो थिए त पोइ तूं बि उन्हनि सां अहिड़ीअ तरह पेश अचु। तंहिंखां पोइ हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुसलमाननि सां गॾिजी बनू क़ैनुक़ा वारनि जे मथां हमिलो कयो।
15 ॾींहं उन्हनि जो घेराव कयो वियो। जॾहिं बनू क़ैनुक़ा वारनि को बि छोटकारो न सम्झो त पोइ हथियार फिटा कयऊं ऐं पंहिंजो पाण खे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आॾो पेश कयऊं। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुकुम फरमायो त इन्हनि खे रस्सनि में ॿधो वञे। इन्हीअ खां पोइ उन्हनि खे रस्सनि में जकड़ियो वियो, लेकिन अब्दुल्लाह बिन उबय रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दामन खे पकड़ियो ऐं लीलाइण लॻो, गिड़गिड़ायो ऐं एलाज़ मिंथ कयाईं। उन वक़्त ताईं साईं जन जे दामन खे पकड़े रहियो जेसीं ताईं पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुन जी ॻाल्हि न मञी। तंहिंखां पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि जे क़त्ल करण जो हुकुम न ॾिनो ऐं ही फ़ैसिलो सादिर फरमायो। नंबर 1, बनू क़ैनुक़ा खे जलावतन कयो वञे। नंबर 2, इन्हनि जे मिल्कियतुनि खे गनीमत जे माल वांगुरु मुसलमाननि में तक़सीम कयो वञे। तंहिंखां पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उबादा बिन सामत खे हुकुम ॾिनो त बनू क़ैनुक़ा वारनि खे ॻोठनि मंझां ॿाहिरि कढी अचो। उहे कुल 700 हुआ, जिन मंझां 400 हथियारनि खां सवाइ हुआ ऐं 300 ज़िरह पोश हुआ। ऐं पोइ पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन माल गनीमत तक़सीम करण जो हुकुम फरमायो, जेको हिन तरह सां हो। खुम्स वसूल कयो ऐं आम हिस्सो बि, ऐं बाक़ी 4 हिस्सनि खे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असहाबन सगूरन में तक़सीम फरमायो। अमरो बिन उमैया निमरी मदीने शरीफ़ ॾांहुं वापसि अची रहियो हो। हुन वाट ते बनू आमिर जे क़बीले जे 2 माण्हुनि खे क़त्ल कयो, हालांकि उन्हनि सां हुननि जो मुआहिदो थियल हो। अमरो बिन उमैया इन मुआहिदे खां बेख़बर हो। बनू आमिर क़बीले जे चङे मुड़स आमिर बिन तुफ़ैल हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इहो इतलाउ ॾिनो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु हज़रत अबू बकर, हज़रत उमर, हज़रत अली करमुल्लाह वजहू ऐं असीद बिन हुज़ैर रज़ियल्लाह ताला अन्हु जन बि गॾु हुआ। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो उन जॻह ॾांहुं वञण जो इहो मक़सदु हो त जीअं बनू आमिर जे 2 मक़तूलनि जी दय्यत वठण जो बनू नज़ीर वारनि खां ताउन हासिल कजे। अहिड़ीअ तरह सां पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं उन जॻह वटि पहुता ऐं बनू नज़ीर वारनि खे मदद लाइ चयऊं त उन्हनि चयो त हाओ अबुल क़ासिम, असां मदद लाइ तयारु आहियूं। लेकिन यहूदियुनि बदकिरदारनि जो मक़सदु त ॿियो हो ऐं पोइ उहे यहूदी पाण में सुसपुस करण लॻा। तंहिंखां पोइ छा कयऊं जो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंहिं जाइ जी दीवार खे टेक लॻाई वेठा हुआ, यहूदियुनि साज़िश कई त कोई शख़्स जाइ जे मथां चढ़ी वञे ऐं अहिड़ीअ तरह सां चढ़े त जीअं कंहिं बि मुस्लमान खे ख़बर न पवे। तंहिंखां पोइ हिकु वॾो पथर खणी हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां उछलाए। अहिड़ीअ तरह सां हिकु यहूदी अमर बिन हज्जाश उन कम जे लाइ उथियो। होॾां अल्लाह ताला उन साज़िश खां पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख़बरदार कयो। पाण सगुरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन जाइ तां उथी खड़ा थिया जिते वेठा हुआ ऐं असहाबनि खे बि उते छॾे ॾिनऊं ऐं फ़क़ति एतिरो चयऊं त तव्हां तरसो, आउं जल्द ई अचां थो। जॾहिं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अचण में देरि कई त असहाब कुराम बि उथिया हलिया आया ऐं वाट ते हिकु शख़्स ॿुधाइनि त पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने पाक ॾांहुं विया आहिनि ऐं पोइ असहाब सगोरा बि संदन ख़िदमत लाइ मदीने में पहुची विया। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असहाबनि खे इन समूरी हक़ीक़त खां आगाह कयो ऐं हुकुम ॾिनो त यहूदियुनि सां जंग करण जे लाइ बि तयारु थियनि। ऐं पोइ असहाबी सगोरनि खे साण करे बनू नज़ीर जे मुक़ाबिले जे लाइ पहुची विया ऐं उन्हनि जे घरनि जो घेराव कयऊं। इहो ॾिसी यहूदी क़िले में वेही रहिया। पाण सगुरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त यहूदियुनि जे सभिनी वणनि खे वढे साड़ियो वञे। यहूदियुनि दाऊं करणु शुरू कयूं त पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुहम्मद बिन मुसलमा खे पाण वटि घुरायो ऐं फरमायो त तूं यहूदियुनि ॾांहुं जल्द वञ ऐं खेनि चओ त जल्दी मुंहिंजा इलाइक़ा ख़ाली कनि ऐं हितां निकिरी वञनि। मुहम्मद बिन मुसलमा हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो पैगाम यहूदियुनि ताईं पहुचायो। यहूदी पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो हुकुम मञण जे लाइ तयारु थिया, पर मुनाफ़िक़नि जे सरदार अब्दुल्लाह बिन उबय खेसि तसली ॾिनी त जेकॾहिं तव्हां सां हथ चुरांद कई वई त पोइ असांजा 2000 नौजवान सिपाही बि तव्हां सां हूंदा ऐं देस नेकालीअ जी सूरत में बि
असां तव्हां सां हूंदासीं। इन्हीअ खां अलावा बनी क़रीज़ा वारा बि तव्हांजी मदद जे लाइ ईंदा, लेकिन बनी क़रीज़ा जे सरदार काब बिन असद बिल्कुलु इनकार कयो। सलाम बिन मुश्क क़बीले बनु नज़ीर जे सरदार खे सलाह ॾिनी त हू ऐं उन्हीअ जे क़बीले वारा हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फ़ैसिलो तस्लीम कनि, न त पोइ विढ़ण वारा बर्बाद थी वेंदा। असांजा ॿार बच्चा ग़ुलाम ऐं असां जूं औरतूं बानियूं बणिजी वेंदियूं ऐं सॼो माल ऐं असबाब ज़ब्त कयो वेंदो। मगर बनु नज़ीर जो सरदार हय्य बिन अख्तब पंहिंजी ॻाल्हि ते ॼमियो ई रहियो ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में पैगाम मोकिलियो त जेको बि दिलि में अचेव त करियो, असीं वतन खां कोन निकिरंदासीं। इहो पैगाम सरासर जंग जो पैगाम हो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अञा बि वधीक सख़्तु घेराव करण जो हुकुम फरमायो। उरां बनु नज़ीर वारनि जी मदद जे लाइ बि कोई कोन आयो। अब्दुल्ला बिन उबय कोन आयो। पोइ बेवस थी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आॾो अची हथियार फिटी कयऊं ऐं दरख़्वास्त ॾिनऊं त हुननि खे क़त्ल न कयो वञे, हुननि खे जलावतन कयो वञे, हुननि खे हथियारनि खां सवाइ ॿिए समूरे सामान जे खणण जी इजाज़त ॾिनी वञे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुननि जी दरख़्वास्त क़बूल फरमाई ऐं ही फ़ैसिलो सादिर फरमायो। नंबर 1, बनु नज़ीर वारनि खे क़त्ल न कयो वञे। नंबर 2, हुननि खे वतन ऐं ज़मीन खां बेदख़ल कयो वेंदो। नंबर 3, हुननि खे जलावतन कयो वेंदो। नंबर 4, ही पाण सां गॾु माल ऐं असबाब खणी वेंदा। तंहिंखां पोइ इन फ़ैसिले ते अमल कयो वियो। बनु नज़ीर जे ॿिनि माण्हुनि इस्लाम क़बूल कयो। हुननि जी मिल्कियत वापसि कई वई ऐं खेनि मुल्क बदर बि न कयो वियो। नाज़रीन, ग़ज़वा ख़ंदक़ जे मौक़े ते काफ़रनि 10,000 जे लश्कर सां मदीने जो घेराव करे रखियो हो। उन्हनि में बनी ग़तफ़ान क़बीलो सरे फ़हरिस्त हो। काफ़रनि खां सवाइ मुसलमाननि लाइ मुनाफ़िक़नि जो अंदरूनी ख़तरो बि मौजूदु हो, जेकी ज़ाहिर में मुसलमाननि सां गॾु हुआ ऐं अंदरूनी तौर ते काफ़रनि सां मिलियल हुआ। घेराव वधंदो पियो वियो। अब्दुल्लाह बिन हसीन ऐं हादिस बिन औफ़ बनी ग़तफ़ान क़बीले जा अॻवान हुआ, जिन ॾांहुं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पैगाम ॾियारे मोकिलियो त उहे मुसलमाननि जी मुखालफ़त करणु छॾे ॾियनि, इतिहादियुनि खां अलॻि थियनि त पोइ उन्हीअ जे बदिले खेनि मदीने जे गुलनि जे फ़सुल जो 3 हिसो ॾिनो वेंदो, जेको शर्त बनी ग़तफ़ान वारनि क़बूल कयो। ॿिन्ही तरफ़नि खां सुलह थियण जूं ॻाल्हियूं थियूं। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु लिखतनामो बि पेश कयो, मगर फ़क़ति उन्हीअ ते शाहिदनि जे सहीहुनि जी ज़रूरत हुई। बनी ग़तफ़ान जे सरदार बि सुलह जी गुफ़्तगू लाइ पूरी आमादगी ॾेखारी ऐं अहिड़ी तरह सां मुआहिदे खे आख़िरी शक्ल ॾियण लाइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि अंसारनि जे अॻवाननि सअद बिन मुआज़ रज़ियल्लाहु ताला अनहु, सअद बिन उबादा रज़ियल्लाहु ताला अनहु खे पाण वटि घुरायो ऐं पोइ उन्हनि खां बनी ग़तफ़ान सां गुफ़्तगू करण जे मुतलिक़ सलाह वरिताऊं। उन्हनि ॿिन्हीअ जवाबु ॾिनो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं इहा तव्हांजी मर्ज़ी आहे त असांखे इनकार करण जी मजाल न आहे। जेकॾहिं इहो अल्लाह ताला जो हुकुम आहे त पोइ उन्हीअ ते अमल करण खां सवाइ ॿी का बि वाट न आहे, या त तव्हां उन्हीअ में असांजी भलाई ॾिसो था। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इन्हीअ में मुंहिंजी ज़ाती ख़्वाहिश जो को बि दख़ल न आहे। इन्हीअ में मूंखे फ़क़ति तव्हांजी चङाई नज़र अचे थी। ॾिसूं था त सॼो अरब मुतहिद थी वियो आहे, वाटूं बंदि थी वियूं आहिनि, रस्ता सील थी विया आहिनि। आउं चाहियां थो त कंहिं न कंहिं हद ताईं उन्हनि जी ताक़त खे टोड़ियां। सअद बिन मुआज़ रज़ियल्लाहु ताला अनहु वराणियो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिन खां अॻु असीं बि हुननि वांगुरु मुशरिक हुआसीं। असांखे ख़ुदा जी ज़ात ऐं इबादत जी का बि ख़बर कान हुई। तव्हांजे वसीले असीं ईमान जी दौलत सां मालामाल थिया आहियूं। इस्लाम जी बरकत सां असांखे इज़्ज़त जो मक़ाम मिलियो आहे, त पोइ असीं कीअं उन्हनि खे पंहिंजो फ़सुल ॾेई सघूं था? अल्लाह जो कसम, असां उन्हनि खे कॾहिं बि पंहिंजो माल कोन ॾींदासीं। असांखे उन्हनि जे शर्तनि ते सुलह करण जी का बि ज़रूरत कान आहे। उन्हनि जे जवाब में असां जूं तलवारूं हाज़िर आहिनि, एसी ताईं जो अल्लाह ताला उन्हनि ऐं असांजे विच में कोई फ़ैसिलो फ़रमाए। तंहिंखां पोइ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तहरीर नामो सअद बिन मुआज़ रज़ियल्लाहु ताला अनहु खे ॾिनो।
जंहिं अॻीअ तहरीर खे मिटाए छॾियो। बनु क़रीज़ा जो यहूदी क़बीलो बि मीसाक़े मदीना में शामिल हो। हुननि मुआहिदे जी ख़िलाफ़ वर्ज़ीअ में न बनु क़ैनुक़ा जो साथ ॾिनो ऐं न वरी बनु नज़ीर जी हिमायत कई, मगर मुआहिदे ते ॼमिया रहिया। ग़ज़वा अहज़ब जा मुहर्रिक यहूदी हुआ। उन्हनि में बनु नज़ीर जो सरदार हई बिन अख्तब सभ खां अॻु भरो हो। हुन काफ़रनि खे मदीने ते चढ़ाईअ लाइ हिमत आयो हो। काफ़रनि जे लश्कर में 10,000 जोधा हुआ, जिन में यहूदी बि शामिल हुआ। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बचाव जे लाइ मदीने जे हिक तरफ़ खां खंदक खोटराई। पंहिंजे मुजाहिदनि जी जमायत साण खयऊं। अहिड़ीअ जॻह ते तरसिया जिते पोयां जबल हो ऐं अॻियां खंदक हुई। उन्हीअ खां पोइ पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन औरतुनि ऐं ॿारनि खे हिक महफ़ूज़ जॻह ते रहायो ऐं उन्हनि जे मथां संभाल जे लाइ हसान बिन साबित रज़ियल्लाहु ताला अन्हु खे मुक़रर कयो। होॾां हई बिन अख्तब बनु क़रीज़ा जे सरदार खे चालाकी ऐं फ़रेब सां पाण सां गॾायो। बनु क़रीज़ा जो सरदार काब बिन असद हो। हई बिन अख्तब काब बिन असद खे चयो त आउं बनी ग़तफ़ान ऐं ॿियनि क़बीलनि जो वॾो लश्कर साण खणी आयो आहियां, जेको मुसलमाननि खे नेस्तो नाबूद करण खां सवाइ हितां न वेंदो। मुंहिंजो उन्हनि सां मुआहिदो थियल आहे, मगर काब बिन असद हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां कयल मुआहिदे खे टोड़ण खां इनकार कयो ऐं चयो त तूं मनहूस ऐं बदबख़्त आहीं, मूंखे मुंहिंजी हालत ते छॾे ॾे। आउं कॾहिं बि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी मुखालिफ़त कोन कंदुसि। मगर हई बिन अख्तब हुन खे सब्ज़ बाग़ ॾेखारे पंहिंजी चालाकीअ जे जार में फासाए विधो। जॾहिं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे उन्हनि जी ख़बर पई त पोइ पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन साद बिन मुआज़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जेको सरदार औस हो, साद बिन उबादा रज़ियल्लाहु ताला अन्हु जेको सरदार ख़ज़रज हो, अब्दुल्लाह बिन रवाहा रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं ख़्वास बिन जबीर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे वधीक हक़ीक़त मालूम करण जे लाइ मोकिलियो ऐं उन्हनि खे हिदायत फ़रमाई त जेकॾहिं ॻाल्हि सची आहे त इशारनि में ॻाल्हाइजो ऐं जेकॾहिं ग़लति आहे त लश्कर गाह में ऐलान कजो। जॾहिं उहे असाबी सगोराव ते विया जितां जो खेनि हुकुम हो त काब बिन असद जी चाल में सख़्ती ॾिठऊं। हुन रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शान में गुस्ताखी करे चयो त वञो, असां में ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विच में को बि मुआहिदो कोन आहे। जीअं त ख़बर जे सचे हुजण जी तस्दीक़ थी चुकी ऐं जॾहिं उहे वापसि आया त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में इशारनि सां तस्दीक़ कयाऊं। घेरा जे दौरान यहूदियुनि हिकु ॿियो क़दम खयों ऐं उन्हनि बद अहदीअ जो सभ खां वॾो बदतरीन मिसाल क़ाइमु कयो। हुननि पंहिंजो हिकु मर्द उन इहे जॻह ॾांहुं मोकिलियो जिते मुसलमान औरतूं ऐं ॿार तरसियल हुआ, तां त सूरत हाल जो मुशाहिदो करे ऐं पोइ कार्रवाई कई वञे। हज़रत बीबी सफ़िया रज़ियल्लाहु ताला अन्हा जेका हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पुफी हुई, चवे थी त असां वटि हसान बिन साबित रज़ियल्लाहु ताला अन्हु खां सवाइ ॿियो को बि मर्द कोन हो। जॾहिं उहो यहूदी असांजी जासूसी करणु लॻो त किथां हमिलो करणु घुर्जे त पोइ मूं हसान बिन साबित रज़ियल्लाहु ताला अन्हु खे चयो त हिन यहूदी खे क़त्ल कर, लेकिन हुन उन्हीअ खे क़त्ल करण खां नटायो। तंहिंखां पोइ मां खेमे खे खोटियो जो हिकु चुंब वारो औज़ार खयों ऐं क़िले खां हेठि लही यहूदीअ जो कमु पूरो करे छॾियो। उन्हीअ जो सिर वढे यहूदियुनि ॾांहुं उछलायो। तंहिंखां पोइ यहूदियुनि खे असां ॾांहुं अचण जी का बि जुर्रत कान थी। उन्हनि ॾींहंनि में नईम बिन मसऊद जंहिंजो तालुक़ बनी ग़तफ़ान क़बीले सां हो, उहो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में आयो ऐं अर्ज़ु कयईं त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आउं इस्लाम क़बूल करे चुको आहियां, मगर इहा ख़बर मुंहिंजे क़बीले वारनि खे कान आहे। हाणे साईं जन जो मुंहिंजे लाइ जेको हुकुम आहे आउं हाज़िर आहियां। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खेसि हुकुम फ़रमायो त हिक खेॾ जे ज़रिए कीअं बि करे क़ुरैश ऐं बनु क़रीज़ा वारनि जे विच में विछोटी विधी वञे। तंहिंखां पोइ नईम बिन मसऊद वियो ऐं पहिरियों ई पंहिंजे होशियारीअ सां बनु क़रीज़ा वारनि खे क़ुरैशनि खां बदज़न कयईं ऐं पोइ क़ुरैशनि वटि अची खेनि बनु क़रीज़ा वारनि लाइ शक ऐं गुमान में रखियईं। एतिरे में अल्लाह ताला तरफ़ां ॿी सूरत में काफ़रनि जे मथां अज़ाब नाज़िल फ़रमायो वियो ऐं पोइ क़ुरैशनि घेराव ख़तमु कयो ऐं मके जी वाट वरिताऊं। बनी ग़तफ़ान ऐं ॿियनि क़बीलनि बि पंहिंजो पंहिंजो रस्तो वरितो। सुबुह थींदे ई रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वापसि मदीने में तशरीफ़ फ़रमा थिया। सभिनी हथियार लाहे छॾिया, लेकिन बिपहरीअ जे वक़्तु हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में अल्लाह ताला जो हुकुम खणी आयो
त जल्दी बनू क़रीज़ा जे तरफ़ पेशक़दमी करियो। तंहिंखां पोइ हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुजाहिदनि खे तयारु कयो ऐं बनू क़रीज़ा वारनि जो मुहासिरो कयो। इहो मुहासिरो 25 ॾींहंनि ताईं जारी रहियो। हाणे यहूदियुनि खे यकीन थी वियो त जेसी ताईं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक़सद में कामयाब न थींदा तेसी ताईं वापसि न वेंदा। होॾां बनू क़रीज़ा वारनि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾांहुं पैगाम ॾियारे मोकिलियो त असांजे मुआमले जो अमीन सअद बिन मुआज़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे बनायो वञे। उन्हीअ जो फ़ैसिलो असांखे मंज़ूर हूंदो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बनू क़रीज़ा वारनि खे हुकुम ॾिनो त उहे क़िलनि खां ॿाहिरि निकिरी हेठि लही अचनि। सुबुह थींदे ई बनू क़रीज़ा जीअं हेठि लही आया त पोइ खेनि गिरफ़्तार कयो वियो। एतिरे में बनू औस वारा डोड़ंदा आया ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में पहुता ऐं बनू क़रीज़ा जे हक़ में सिफ़ारिश करण लॻा त बनू क़रीज़ा जे मथां रहम कयो वञे। इन्हीअ ते हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अए औस क़बीले वारो, छा तव्हां इन ॻाल्हि सां ख़ुशि आहियो त जेकॾहिं आउं तव्हां मंझां हिकु माण्हू मुक़ररु कयां उहो उनजे मुतलिक़ जेको फ़ैसिलो करे उहो तव्हांखे मंज़ूर आहे? औस क़बीले वारनि वराणियो त असांखे क़बूल आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ॿुधो, तव्हांजे सरदार सअद बिन मुआज़ खे अमीन बणायो वियो आहे। सअद बिन मुआज़ रज़ियल्लाहु ताला अन्हु उन्हीअ वक़्तु ज़ख़्मी हो ऐं मस्जिद नबवीअ में तरसियल हो। इहो ॿुधंदे ई माण्हू डोड़ंदा विया ऐं सअद बिन मुआज़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे सवारीअ ते खणी आया। सअद बिन मुआज़ रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे क़बीले वारनि खे चयो त आउं अल्लाह ताला जे हुकुम मुताबिक़ फ़ैसिलो कंदुसि, इहो तव्हांखे क़बूल करणो पवंदो। सभिनी हाओ कई। तंहिंखां पोइ हज़रत सअद बिन मुआज़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन ही फ़ैसिलो फरमायो। नंबर 1, इन्हनि जे सभिनी मर्दनि खे क़त्ल कयो वञे, इन्हनि जो माल ऐं मिल्कियत तक़सीम कयो वञे, इन्हनि जे ॿारनि ऐं औरतुनि खे ग़ुलाम ऐं बानियूं बणायो वञे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन्हीअ फ़ैसिले जी तस्दीक़ फरमाई। तंहिंखां पोइ हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने ॾांहुं आया, उते खंदकूं खोटियाऊं ऐं पोइ बनू क़रीज़ा जे सभिनी मर्दनि खे नंढनि नंढनि टोलनि में आंदो वियो ऐं खेनि मारियो वियो। इहो तादादु अटकल 700 हो। तंहिंखां पोइ संदन माल मुनसिफ़ाना नमूने तौरु तक़सीम कयो वियो। सभ खां पहिरियों ख़ुम्स कढियो वियो। बनू क़रीज़ा जे माल, औरतुनि ऐं ॿारनि खे मुसलमाननि में तक़सीम कयो वियो। सवारनि ऐं प्यादनि जा हिसा मुक़ररु कया विया। सवार जे लाइ 3 हिसा ऐं प्यादे लाइ 1 हिसो मुक़ररु कयो वियो। नाज़रीन, हाणे ज़िक्र कंदासीं ग़ज़वा ख़ैबर जो। सुलह हुदैबिया जी वापसीअ खां पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 2 महीना मदीने पाक में तरसिया ऐं पोइ 7 हिजरी मुहर्रम जे आख़िर में ख़ैबर लाइ निकिता। मुख़्तलिफ़ मंज़िलूं तय कंदा रजी जे मक़ाम ते ख़ैमा खोड़ियाऊं। हीअ जॻह ख़ैबर ऐं ग़तफ़ान जे विच में हुई। मक़सदु इहो हो त बनी ग़तफ़ान जेकी ख़ैबर वारनि जा साथी हुआ उहे ख़ैबर वारनि जी मदद लाइ न अची सघनि। पहिरियों त बनू ग़तफ़ान वारनि मुक़ाबिले जे लाइ संदरा ॿधा, लेकिन पोइ पंहिंजे आबादियुनि ॾांहुं वापसि वरिया। होॾां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन यहूदियुनि जे ॻोठनि खे फ़तह करणु शुरू कयो। फ़तह करण वक़्तु खेनि काफ़ी माले गनीमत हथायो ऐं पोइ हुकुम जारी फ़रमायाऊं त घर में पयल गॾहनि जो गोश्त न खाधो वञे, पेट भरियल क़ैदी औरतुनि सां हम बिस्तरी न कई वञे, दरिंदनि जो गोश्त न खाधो वञे, विरासत खां पोइ माले गनीमत जी ख़रीदो फ़रोख़्त न कई वञे। तंहिंखां पोइ यहूदियुनि जे क़िलनि जो मुहासिरो कयो वियो ऐं इहो मुहासिरो पूरा 10 ॾींहं रहियो। तंहिंखां पोइ यहूदियुनि तंग अची हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में दरख़्वास्त पेश कई त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांखे वतन मंझां ॿाहिरि निकिरणु ॾियो ऐं जानुनि जी अमान ॾियो। तंहिंखां पोइ दरख़्वास्त मंज़ूर कई वई। फ़दक वारनि खे जॾहिं ख़ैबर वारनि जे हशर जी ख़बर पई त हुननि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अमान जी दरख़्वास्त ॾियण में पंहिंजो छोटकारो सम्झो। अहिड़ीअ तरह सां हुननि दरख़्वास्त ॾिनी त हुननि खे जान जी अमान ॾिनी वञे, हुननि खे जलावतन कयो वञे, ही पंहिंजी समूरी मिल्कियत मुसलमाननि लाइ छॾे वञनि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुननि जी दरख़्वास्त इन्हनि शर्तनि ते मंज़ूर फ़रमाई त जॾहिं बि असां चाहियूं त तव्हांखे बेदख़ल करे हितां कढी सघूं था। ख़ैबर वारनि सां फ़दक वारनि बि इन्हीअ शर्त ते सुलह कयो। इन्हीअ खां पोइ सॼो ख़ैबर मुसलमाननि लाइ माले गनीमत क़रार ॾिनो वियो ऐं जीअं त फ़दक सवाइ लड़ाईअ जे कब्ज़े में आयो हो, तंहिं करे इहो फ़क़ति रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लाइ मख़सूस कयो वियो।
नाज़रीन, मके जी फ़तह इस्लाम जी सरबुलंदी ऐं अज़मत जो ॾींहुं हो। मके जे कुरैशनि इस्लाम क़बूल करे पंहिंजे विञायल शान ऐं शौक़त खे बहाल रखियो। फ़तह करण खां पोइ हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हर हिक शख़्स खे जान जी अमान ॾिनी। एतिरे ताईं जो पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कुझु मख़सूस माण्हुनि खां सवाइ हर शख़्स खे मुआफ़ करे छॾियो। जिन पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐं उन्हनि जे साथियुनि ते हर क़िस्म जा ज़ुल्म कया हुआ। हिजरत खां पोइ उन्हनि यलगारूं ऐं काहूं कयूं हुयूं त जीअं इस्लाम जो नालो निशान ई ज़मीन तां मिटाए छॾीनि। फ़क़ति कुझु माण्हू हुआ जिन खे हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वाजिबुल क़त्ल करार ॾिनो। उन्हनि मंझां जिन माण्हुनि सिर निवायो ऐं तौबह ताइब थिया तिन खे बि बख़्शो वियो ऐं उन्हनि खे बि जान जी अमान ॾिनी वई। जेकी शख़्स वाजिबुल क़त्ल करार ॾिना विया उन्हनि जा नाला ही आहिनि: नंबर 1 अब्दुल्लाह बिन ख़तल, नंबर 2 मुक़ीस बिन हबाया, नंबर 3 क़रिया बानी, नंबर 4 हुवैरिस बिन नफ़ीद, नंबर 5 फ़िरतनी जेका बानी हुई, नंबर 6 सारा, नंबर 7 हब्बार बिन अल असवद, नंबर 8 अब्दुल्लाह बिन सअद बिन अबी सरह, नंबर 9 अकरमा बिन अबू जहल, नंबर 10 सफ़वान बिन उमैया, नंबर 11 अब्दुल्लाह बिन ख़तल। हिन जो ताल्लुक़ बनी तैम बिन ग़ालिब सां हो। ही मुसलमान हो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन खे सदक़ात वसूल करण जे इरादे सां आमिल बणाए मोकिलियो हुयो। हिन सां गॾु हिन जो ख़िदमतगार बि हो, उहो बि मुसलमान हो। हलंदे हलंदे इब्न ख़तल हिक हंध ते तरसियो ऐं पंहिंजे ख़िदमतगार खे हुकुम ॾिनो त छेलो ज़िबह करे खाधो तयारु कराए। हुकुम ॾियण खां पोइ सुम्ही रहियो ऐं उनखे निंड अची वई। वरी जॾहिं सुजाग थियो त ॾिठईं त खाधो तयारु कोन थियो आहे। हुनखे गुस्सो अची वियो ऐं पंहिंजे ख़िदमतगार खे क़त्ल करे विधाईं ऐं पोइ मुर्तद थी वियो। हुन 2 वॾा ॾोह कया, हिकु नाहक क़त्ल ऐं ॿियो इर्तिदाद। तंहिं करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुनखे क़त्ल जो हुकुम फ़रमायो। नंबर 2 मुक़ीस बिन हबाया। मुक़ीस ऐं हुन जो भाउ मुसलमान बणिजी मदीने में आया ऐं उते ई रहण लॻा। हिकु अंसारी ग़लतीअ मंझां मुक़ीस जे भाउ खे क़त्ल करे विधो। उन्हीअ लाइ हुन जी दय्यत अदा कई वई, मगर मुक़ीस जो गुस्सो थधो कोन थियो। अहिड़ीअ तरह सां हुन मौक़ियो मिलंदे ई ॼाणी बुझी उन अंसारीअ खे क़त्ल करे विधो ऐं पोइ बि हुन जो गुस्सो थधो कोन थियो। मुसलमान मंझां फिरी मुर्तद थी वियो ऐं मदीने मंझां मके ॾांहुं हलियो वियो ऐं वञी मुशरिकनि सां मिलियो। हुन जा 2 वॾा ॾोह हुआ, नाहक क़त्ल ऐं इर्तिदाद। तंहिं करे पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुन खे बि वाजिबुल क़त्ल ठहरायो। क़ुरैया जेका बानी हुई, हीअ अब्दुल्लाह बिन ख़तल जी बानी हुई ऐं पंहिंजे मालिक जे हुकुम ते हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी गुस्ताखी कंदी हुई। उन्हीअ खे कलाम जे अंदाज़ में ॻाईंदी हुई। हुन खे बि वाजिबुल क़त्ल करार ॾिनो वियो। क़त्ल जे हुकुम मिलण खां पोइ बि हुन न माफ़ी वरिती ऐं न वरी तौबह कई। तंहिं करे खेसि क़त्ल कयो वियो। हुवैर बिन नफ़ीद। जॾहिं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके में क़याम पज़ीर हुआ तॾहिं हुन उन्हनि खे हर क़िस्म जूं तकलीफ़ूं ऐं ईज़ा ॾिना। हुन जो ॿियो वॾो ॾोह इहो हो त हज़रत बीबी ज़ैनब बिनते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे उठ खे भॼाइण में हब्बार बिन अल असवद सां गॾु हुई। बीबी सैयदा रज़ी अल्लाह ताला अन्हा उठ खां हेठि किरी पई हुई, जंहिंसां हुन जो हमल साख़्त थी वियो हो। हीउ बदबख़्त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां मुआफ़ी वठण कोन आयो ऐं उन्हीअ करे क़त्ल कयो वियो। नंबर 5 फ़िरतनी जेका बानी हुई। हीअ औरत बि अब्दुल्लाह बिन ख़तल जी बानी हुई ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी गुस्ताखी कंदी हुई ऐं क़रीबा बि उन्हीअ में शरीक हुई। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हीअ जे क़त्ल जो हुकुम सादिर फ़रमायो। हुन तौबह कई ऐं जान बख़्शण जी दरख़्वास्त कई। तंहिंखां पोइ हुन जी जान बख़्शी वई। सारा हीअ बनी अब्दुल मुतलिब जे कंहिं शख़्स जी बानी हुई। हीअ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शान में गुस्ताखीअ जा शेर साज़न ते ॻाईंदी हुई। जॾहिं पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुन जे क़त्ल करण जो हुकुम फ़रमायो त हीअ तौबह ताइब थी ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में आई ऐं खेसि बख़्शो वियो ऐं हुन इस्लाम क़बूल कयो।
हबार बिन अल असवद। हिन बीबी ज़ैनब जे उठ खे ज़ोर सां भॼायो, जंहिं करे बीबी साहिबा उठ तां किरी पई ऐं हुन जो हमल साख़्त थी वियो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुन जे क़त्ल जो हुकुम फरमायो। हुन जॾहिं क़त्ल जी ख़बर ॿुधी त पोइ रूपोश थी वई, लेकिन जल्द ई हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में तौबह कयईं ऐं खेनि जान बख़्शी कई वई। अब्दुल्लाह बिन सअद बिन उबई सराह। नाज़रीन, ही शख़्स जॾहिं मुसलमान थियो त हिन खे हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कातिबे वही बणायो, मगर कुझु वक़्त खां पोइ मुर्तद थी वियो ऐं मदीने मंझां मके ॾांहुं भॼी वियो ऐं उते वेही हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ख़िलाफ़ रिथूं रिथण लॻो, एसी ताईं जो चवंदो हो त मथसि वही नाज़ुल थिए थी। मके जे फ़तेह जे ॾींहुं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जिन शख़्सनि जे क़त्ल करण जो हुकुम फरमायो हो ऐं फरमान हो त चाहे इहे काबतुल्लाह जे गिलाफ़नि में बि पनाह वठनि, उन्हनि में ही बि शामिल हो। हिन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मके में दाख़िल थियण वक़्तु हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि पनाह वरिती। जॾहिं हालतूं मामूल ते अची वियूं तॾहिं हज़रत उस्मान गनी अब्दुल्लाह बिन सअद खे वठी अमान जे लाइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में आयो ऐं अमान जी दरख़्वास्त कयईं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ामोश रहिया ऐं पोइ उन्हीअ खे मुआफ़ फरमायूं। किन रिवायतुनि में मुआफ़ीअ जो बयान न आहे। जॾहिं अब्दुल्लाह बिन सअद वापसि वरियो त असहाब सगोरन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ख़ामोश रहण जो सबबु दरियाफ़्त कयो। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मूं ख़ामोशी इन्हीअ करे इख़्तियार कई त कोई अल्लाह जो बानो उथे ऐं इन्हीअ यानी अब्दुल्लाह बिन सअद जी गर्दन उॾारे छॾे। हिकु अंसारी चयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां मूंखे इशारो छो न पिया करियो? तंहिंखां पोइ हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त कंहिं नबीअ लाइ इहो सही न आहे त उहो कंहिंखे इशारे सां क़त्ल कराए। उकरमा बिन अबू जहल। ही शख़्स बनु मखज़ूम मंझां हो। इस्लाम ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो सख़्तु दुश्मन हो। हमेशा मुसलमाननि जे ख़िलाफ़ साज़िश में मसरूफ़ रहंदो हो, मगर मके जी फ़तेह खां पोइ यमन ॾांहुं भॼी वियो। हिन जी घरवारी उम्मे हकीम बिनते हारिस इस्लाम क़बूल कयो ऐं पंहिंजे मुड़ुस लाइ बख़्शिश जी दरख़्वास्त कई। तंहिंखां पोइ हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुन खे मुआफ़ फरमायो। संदसि ज़ाल खेसि यमन खां वठी आई ऐं तौबह ताइब थियो ऐं उन्हीअ सां गॾु इस्लाम क़बूल कयईं। सफ़वान बिन उमैया। जॾहिं बनु बकर वारनि राति जी ऊंदाहीअ में बनु ख़ज़ा ते हमिलो कयो त उन्हीअ जो मुहर्रिक बि उन्हीअ मुहर्रिके में शरीक बि सफ़वान बिन उमैया हो। जीअं त बनु ख़ज़ा मुसलमाननि जो हलीफ़ साथी हो, इन्हीअ करे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दयत जो मुतालबो कयो त हुननि इनकार कयो। उन्हनि बुनियादनि ते क़सास में सफ़वान बिन उमैया खे वाजिबुल क़त्ल क़रार ॾिनो वियो। तंहिंखां पोइ सफ़वान बिन उमैया जिद्दे ॾांहुं हलियो वियो। उतां ई यमन ॾांहुं वञणु चाहे पियो। हुन जे लाइ उमैर बिन वहब हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में अची हुन जी जान बख़्शी तलब फरमाई। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहा मंज़ूर फरमाई ऐं निशानी तौर पंहिंजो अमामो शरीफ़ उमैर बिन वहब जे हवाले कयो। उमैर वियो ऐं सफ़वान खे अमान जी निशानी ॾेखारे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में हाज़िर थियो। हुन इस्लाम क़बूल करण खां 2 महीननि जी इजाज़त तलब कई। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुन खे 2 जे बदिले 4 महीननि जी इजाज़त ॾिनी। ग़ज़वा हुनैन खां पोइ हुन इस्लाम क़बूल कयो ऐं हुन जी जान बख़्शी वई। नाज़रीन, ही हुया हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा कुझु जिहाद मुतलिक़ फ़ैसिला जेकी तफ़सील सां अवां जी ख़िदमत में पेश कया विया। उमेद आहे त अवां वीडियो सां आख़िर ताईं जुड़ियल रहिया हूंदो। जेकॾहिं तव्हां मुकमिल वीडियो ॾिठी आहे त कमेंट सेक्शन में मुकमिल जो लफ़्ज़ ज़रूरु लिखिजो त जीअं असांखे ख़बर पवे त असांजी महिनत केतिरनि माण्हुनि खे वणी आहे। ईंदड़ वीडियो ताईं अवां जो मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़ो अवां खां वठे थो मोकल। पंहिंजे दुआनि में रखिजो यादि। अल्लाह वाही।